अस्सलाम वालेकुम सिंध जा उस्ताद साथियो। अॼु मूं ॿिन्हिनि समरियुनि जी मुकमल ख़बरचार वरिती आहे त इहो तव्हांखे जे अॻियां ॿुधाईंदो हलां त ॿिन्हिनि समरियुनि ते अहिड़ा ग़लति ऑब्जेक्शन लॻाया विया आहिनि या उन जी मुखालफ़त कई वई हेठां खां जेको मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे। जेका इनिशियल अपॉइंटमेंट वारी समरी आहे उन में असांखे सेक्रेटरी साहिबु यकीन ॾियारियो हो त आउं सेक्रेटरी फाइनेंस सां ॻाल्हाईंदुसि, पर अॼु ज़रियनि खां मूंखे ख़बर पई आहे त साॻियो ई पुराणो रिंगट उहो सुप्रीम कोर्ट जो हवालो ॾिनो वियो आहे जेको पंजाब जे वेटरनरी डॉक्टर ते लागू हो। मक़सदु हिनखे करणी न आहे ऐं मुक़रर वारी तारीख़ खां पको करण जे लाइ बि हे टाल मोटल बहाना करे रहिया आहिनि। इन सॼी हिते कुझु अहिड़ा बि शरपसंद अनासर उस्ताद दुश्मन आहिनि जिन पैसा ॾेई बि इहे ऑब्जेक्शन लॻाराया आहिनि। उन में असांजे सेक्शन जो एसओ आहे सॼो वॾे में वॾो किरदारु उनजो आहे। हाणे वेड़ खां सां बि वाह कुरतूं पंहिंजे हक़नि जे लाइ असांखे उथिणो पवंदो, पूरी सिंध खे हिकु थियणो पवंदो, तॾहिं असांजा मसइला हल थींदा। पहिरियों दफ़ो मिनिस्टर साहिबु इहे समरियूं ठारायूं, पर उन ते समरियुनि ते या मिनिस्टर साहिब जे हुकुम ते को बि अमल न थियो। असां छा सम्झूं? सिंध जो उस्ताद बार बार असांखां सुवाल थो करे, पर अॼु छो त आउं पुरुमीद हुउसि जहिड़े तरीक़े सां सेक्रेटरी साहिबु ऐं मिनिस्टर साहिबु कोशिशूं कयूं, पुरुमीद हुउसि त कमु थी वेंदो, पर कुझु नामनियाद लीडर ऐं सेक्रेटरी मिटर हिकिड़ो एसओ जी सॼो ई किरदारु करे इन्हनि ते ऑब्जेक्शन लॻाराया आहिनि। हाणे आउं इनशाला कुझु ॾींहंनि अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि ऐं तहरीक जो ऐलान कंदुसि। सॼी सिंध जे दोस्तनि जा मशवरा खां पोइ ऐं सॼी सिंध जा दौरा कबा। पंहिंजे हक़नि जे लाइ तव्हां हर सिंध जे उस्ताद खे उथिणो पवंदो, छो त उस्ताद मूंखे ॾींहं में हज़ारे फ़ोनूं था कनि ऐं मूं दोस्तनि खे इहो ई चयो दादा आउं कोशिशि में लॻो पियो आहियां। मूं त बीमारी जी हालत में महीननि खां राति सेक्रेटेरिएट में वेही पंहिंजो घणा वणा ख़र्च करे कोशिशि कई त सिंध जे उस्ताद जा मसइला हल थियनि, पर हिते हिकु सेक्शन ऑफिसर आहे जेको सॼी सिंध खे हलाए थो, ॾाढो आहे। ऐं कुझु एजेंट जेके सेक्रेटेरिएट में फरनि पिया उहे नथा चाहिनि त हीअ उस्ताद जा मसइला हल थियनि, छो त उस्ताद जा मसइला हल थिया त हिन जी एजेंट जी दलाल भई बंदि थी वेंदी। उन जे लाइ ऐं सिंध जे हर उस्ताद खे अपील कंदुसि त हर उस्ताद खे घरां निकिरणो पवंदो ऐं कराची वसाइणी पवंदी। को बि गाॾी करे न आहे अचिणो, सभु उस्ताद पंहिंजो ज़रूरी सामान खणी कराची पहुचनि। ऐं अॻुवाणी कंदुसि, पर जेकॾहिं को बि ॿियो दोस्त कुझु नौजवान चवनि था त असां तहरीक हलायूं, हिकिड़ी इहो अॻुवाणी कनि था तहरीक हलाइनि था त हुननि सां मुंहिंजो मुकमल माली जानी ताउन हासिलु रहंदो। पर जेकॾहिं केरु दोस्त अॻुवानी नथो करे त हीअ मूं वॾी महिनत खां समरियूं ठारायूं, इन्हनि खे हाणे असां ईअं ई रद्द करणु कोन ॾींदासीं। हे अञा पाइपियूं लानियूं पियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां उथी वियो ख़ुदा जो कसम सभु मसइला हल कराईंदासीं। इहे ॿ त छा, पर असां सब रजिस्ट्री जो मसइलो हल कराईंदासीं, असां बायोमेट्रिक ज़िले ते डिवीज़न लेवल ते आणाईंदासीं ऐं असां सुपरवाइजरी सिस्टम बहाल कराए वेंदासीं। पर जेकॾहिं सिर्फ़ु सोशल मीडिया ते वेही तव्हां लिखंदो ॻाल्हाईंदो त इहो मसइलो हल कोन थींदो। उनजे लाइ हमेशह शोभूं आज़ादियूं रत घुरंदियूं आहिनि, उनजे लाइ असांखे रत ॾियणो पवंदो। ऐं अॻुवाणी करण जे लाइ तयारु आहियां। ऐं 2 ॾींहंनि अंदरि 4 ॾींहंनि अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस करे बाक़ाइदा जदोजहद ऐलान कंदुसि। पोइ जेको थियो उनखे ॾिठो वेंदो। पंहिंजे हक़नि जे लाइ मरी बि वियासीं त बहितरु आहे, छो त रसूल बख़्श पली जो कौल आहे त बीमारी में बिस्तर अंदरि मरण खां बहितरु आहे जदोजहद जे ज़रिए रस्तनि ते मौत अचे उनखे तरजीह ॾिजे। ऐं उनजो काल अञा इनशाला मूंखे उमेदु आहे त सिंध जा उस्ताद हिन दफ़े मुंहिंजो भरपूर साथ ॾींदा ऐं असां पंहिंजा मुतालबा मंज़ूर कराए पोइ वापसि मोटींदासीं। जे उस्ताद, जे सिंध, जे पेट्रोल।